नाज़िम पास अवांखे ॿुधाईंदा तो खैरपुर के समंग चना ॻोठ के रहवासी पोरियत मुजाहिद चना जा 4 ॿार पुरसरार बीमारी में मुब्तला हुजण सबब घुमण फिरण का लाचार बणियल आहिनि। चूंडियल नुमाइंदनि संदन सार न लधी आहे। रिपोर्ट करे रहियो आहे शकील जामरी। खैरपुर के ॻोठ सिमंग चना के रहवासी पोरियत मुजाहिद चना जा 4 ॿार मीना, ज़मीर, नादिर ऐं राहिब पुरसरार बीमारी सबब माज़ूर बणियल आहिनि। पोरियत पंहिंजे माज़ूर ॿारनि के इलाज में मदद लाइ चूंडियल नुमाइंदनि ॾे पिण पंध कया आहिनि, पर हिन वक़्त ताईं कंहिं बि संदन मदद न कई आहे। उन हवाले से पोरियत संदसि घरवारी ऐं ॿियनि संदसि ॿारनि जो चवणु आहे त बचड़ा 4 जल्दा आहिनि, मुश्किल सां पालिया पियो। अपील आहे वॾनि माण्हू ज़रदारीअ खे मुनफ़ी सां खे मुंहिंजी मदद करे मैं बचड़ा ॾेखारिया वञी चला कराची खणी वञो। हाँ मां मज़ूर माण्हू कड़ो कराची खणी वञा बाबा, ॿुधे नी इहा अपील आहे उन्हनि खे। मां मिसकीन गरीब माण्हू मज़ूर माण्हू मां कड़ो पाले सघां। गरीब माण्हू हे वीचारो मज़ूरी करे मां घरनि जा कम कयां, सुबुह ते लिकिरी हलिया वञूं, शाम जो अचूं बचड़नि काण मानी टुकुर हो कयूं अचे। असांखे काई वसियत नाहे। अदी नफ़ी सां बि खणी आयासीं, उन बि मोटाए ॾिना। हथ घुमाए ॿारनि खे बसि न को गाॾो ॾिने न को सौदो ॾिने न को पैसा ॾिने न कुछ भी न। रक्षा जा किराया आहे ॻीचीअ में। सो हाणे असां अपील था कयूं वॾनि माण्हुनि खे असां महिरबानी करे असां सां मदद कनि। इहो घर ॾिसो था हिते मींहं जुड़ी फुड़ीअ में पिया वहनि टिमनि। असां ग़रीब माण्हू, मुंहिंजे पीउ कमाए, मुंहिंजी मां घरनि जा कम कया। असां 3 भाइर, चौथी भेण मां जॾड़ी असांखे बिलाल के अपील कामिल शाह के नफ़ी सां के वज़ीर के उनके अपील आहे कि असांजी मदद कजे, असांजो इलाज करे, असां ॿियनि ॿारनि घुमण अचनि, असांजी मदद असांजी झुगी वहे असां पाण हिते पीउ मां असांखे ॿियनि जे साथ असांखे मदद कयूं, जेको सरी सघे असांखे ॾेई वञनि। हा पहिरीं पढ़ंदा घुमंदा त पहिरीं पढ़ंदा त हाणे माजूर थी पिया असां जल्दी उकर के में दाख़िला थी असां पढ़नि था आहियूं था। असां बिलाल कान चऊं था, इमरान कान चऊं था, अदी नफ़ी था असांखे चऊं था, के भी आहिनि त दर उन्हनि चवंदा असांखे इलाज करायो असां घुमूं, ॿियनि वांगुरु असां बि पढ़ूं, उकल में दिलि थिए थी, ॿियनि खे ॾिसणा असांखे रवण थो अचे। सिंध हुकूमत तोड़े चूंडियल नुमाइंदनि खे घुर्जे त पोरियत जे ॿारनि जे इलाज में मदद करण सां गॾु संदन माली सहायता भी कई वञे। कैमरामैन महताब सां गॾु शकील जामरी, आवाज़ TV, खैरपुर।